हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे ख़ैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त डी अकेडमी ऑफ एक्सीलेंट जे स्कूलनि जी सालियानी तक़रीब सचल ऑडिटोरियम हाल में थी गुज़री, जंहिंमें ख़ासि महिमान कमिश्नर सखर रफ़ीक अहमद बुरडो, अब्दुल समद ऐं ॿिया हुआ। इन मौक़े ते ख़िताब कंदे कमिश्नर सखर रफ़ीक बुरडे चयो है त तइलीम नौकरी करण लाइ न हासिल कजे थी, बल्कि जहालत खे ख़त्म करण लाइ पढ़ाइजे थी ऐं तइलीम सां ज़िंदगी सुधरी सघिजे थी। इन करे वालिदनि खे घुर्जे त ॿारनि खे जदीद तइलीम ॾियारे त जीअं ॿारनि जी ज़िंदगी सवलाई सां गुज़री सघे। ही दौर तइलीम जो मुक़ाबले जो दौर है, इन करे जेको ॿार तइलीम हासिल कंदो उहो अॻिते निकिरी वेंदो। हिन चयो है त स्कूलनि में अंग्रेज़ी तइलीम सां गॾु दीनी तइलीम ॾिनी वञे त छो त नंढी उमिरि जा ॿार क़ुरान हिफ़्ज़ कनि। अहिड़ा प्रोग्राम करण सां ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी। इन करे ॿिनि स्कूलनि खे बि घुर्जे त अहिड़ा प्रोग्राम कराइनि ऐं ॿारनि में शऊर पैदा कनि। इन मौक़े ते पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि खे शील्डूं ऐं मेडल पिण ॾिना विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।